बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण मौजूद आहियूं यूनियन कौंसल पंहिंजो आहे सईद खान भुरगड़ी, जंहिंजो ॻोठु आहे खीरोल। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजे कैमरे जे अख में तव्हां ॾिसो त चो तरफ़ बरसाति जेका पई आहे, वॾे तादाद में पाणी थियो आहे। ऐं कैमरामैन खे चवंदो तव्हांखे ॾेखारींदो पूरो इलाइक़ो त वॾी बरसाति पई आहे ऐं काफ़ी तव्हां ॾिसो पाणी आहे हर तरफ़। हाणे हिन खे तक़रीबन हिते सुकण लाइ या निकिरण लाइ वॾो वक़्तु खपे। ऐं हितां अचु वञ जे लाइ हीअ हिते रोड बि ठहियलु आहे। हीअ तव्हांजो रोड ॾिसंदसि, हीअ पासे में रोड जे पासे में तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ी सिम नाली जी शाख आहे। उहा नंढी सिम नाली हुई, पर उन में पाणी अची वञण खां पोइ तव्हां ॾिसो बिल्कुलु हिकिड़ो समुंड नमा दरिया नज़र पियो अचे। तव्हांखे ॾेखारींदुसि साम्हूं, तव्हां मुंहिंजे ॾिसो त हीअ साम्हूं पुल तव्हांखे नज़र ईंदी अचे पई। उन पुल खां पोइ हीअ जेका नंढड़ी हिकिड़ी सिम नाली जी नंढी शाख हुई, जेका वधी जेका तव्हां ॾिसो वॾी वेकर थी वई आहे, वॾी कंद थी वई आहे। ऐं हिन पासे मुंहिंजे बैक साइड में तव्हां ॾिसो वॾो हिते जेको थोरो पाणी गॾु थियो आहे। ऐं हिन खे जेको सुकण में आउं सम्झां थो त इलाही टाइम लॻंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते निकास जेको सिस्टम आहे, ऐं निकास सिस्टम इन जो हाणे ॻोठाइण मूजिबि त हीअ पाणी पंहिंजो सुकंदो। सुकण खां पोइ ऐं जॾहिं वञी सुके, हाणे सुकंदो पाणी हेॾो वॾो, इनखे को टाइम लॻंदो। ऐं तॾहिं बि हिते जा ॻोठाणा वीचारा, ऐं तव्हां बनियूं ॾिसो तमामु ॿुॾी वियूं आहिनि। फसल जेको नंढो उहो त मुकमल ख़तमु थी वियो आहे। बाक़ी कैमरे में तव्हांखे ॾेखारियो परे परे ताईं कमंद जो फसल आहे, उनखे अञा जेको थो कैमरामैन खे चयो तव्हां कमंद जो ॾेखारे साम्हूं, त कमंद जो जेको फसल आहे उहो तव्हां ॾिसो उहो पाणी जे करे माना हिन बरसाति जे करे उहो जोबन वठंदो, इलाही जेको थो माना उहो तयारु थींदो। पर ॿियो जेको नंढो फसल आहे जंहिंमें पाण फुटी चऊं, मिर्च चऊं, इहा मुकमल तव्हां ॾिसो त सड़ी ऐं ख़तमु थी वियो आहे। छो जो निकास न हूंदो त पाणी, ऐं तव्हां ॾिसी सघंदा निकिरंदो ई कोन। त हीअ पाणी सुकण लाइ या हिनखे सिम खणे हिनखे वॾो टाइम लॻी वेंदो। तव्हां ॾिसो कमरे जे अख में तव्हांखे टोटल इहे नज़ारो बि ॾेखारियूं। इहे टोटल बनियूं आहिनि जेके बिल्कुलु पाणी जी लिपेट में आहिनि। ऐं वरी बि जेको सो जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि या अहिड़ा ॿोॾि या सुरताल थी वेंदी आहे त अलाह साईं वरी पंहिंजी मदद कंदो आहे। हारी नारी वरी उनखे किथां रोज़गार इलाही त अचो वञनि था, रब ॾिए थो। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु सुरताल तमामु ख़राबु ऐं पाणी जाम थी वञण करे हिते जेका हारी तबिको आहे ज़रूरु परेशान थियो आहे।